सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। आशू मूंखे मारण जे लाइ बहाना ॻोल्हींदो थो वञे। इन जे करे ई उन मूमल खे मुंहिंजे पोयां बचियो आहे ताकी मां जीअं ग़लती कयां ऐं पोइ आशू मूंखे पूरो करे सघे। इन ई करे मां चवां थो त तूं उन मूमल खे पंहिंजे घर अचण खां छॾे छॾ, न त इहा मूमल मुंहिंजी मौत जी वजह ज़रूर बणंदी। अदा खे दावत ॾेई राति जी मानी ते घुराईंदासीं। मानी खाराए उन खां पोइ तूं उनखे कचहरी में एतिरी देर वेहारजा जेसि ताईं हुन ज़हर जो असर नथो थिए, तेसि ताईं मां ॿाहिरे दर खे तालो हणी छॾींदसि त जीअं अदा तड़पी तड़पी असांजी अखियुनि जे साम्हूं मरी वञे। अॼु राति न मीर जो हर हाल में कम तमामु थियणु घुरिजे। न छोरे खे वधीक मां हिन ॻोठ में बर्दाश्त नथो करे सघां। सरकार मां तो चाहां थो त मीर खे ॿधी उन ई जॻह ते खणी वञूं जिते असांखे मूसा खे मारणो आहे। इन्हनि खे गॾु बीहारे उन्हनि खे मौत जो नंगो नाच ॾेखारिजे। रहीम ऐं दरिया खान ज़ोर त ॾाढो लाईंदा, पोइ अॻिते नसीब मूसा जो। वॾी कोशिश कंदासीं, मुश्किल मूसा खे नवाब खान जे रहम करम ते कोन छॾींदासीं। नवाब खान जे न कमीण पाई ते आयो मूसा खे मारण में देरी कोन कंदो पुलिस जे हथां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।